अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काफ हा या ऐन साद। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही बयान तुंहिंजे रब जी उन्हीअ रहमत या बाज जो आहे जेका हुन पंहिंजे बाने ज़करिया ते कई हुई, जॾहिं हुन यानी ज़करिया पंहिंजे पालनहार खे ॻुझो बाॾाई इल्तिजा कई ऐं चयाईं त ए मुंहिंजा रब, बेशक मुंहिंजा हॾ हीणा ऐं कमज़ोर थी विया आहिनि ऐं ॿुढाइप खां मुंहिंजो मथो चमकी पियो आहे, यानी मथे मां अछा वार जरकी रहिया आहिनि, यानी आऊं पोड़ो थी वियो आहियां। ऐं ए मुंहिंजा रब, आऊं तोखां दुआ घुरी कॾहिं बि नाउमीद ऐं नामुराद या महरूम न थियो आहियां। ऐं आऊं पंहिंजे पुठियां पंहिंजे मिटनि माइटनि खां ख़ौफ़ज़ादा आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बि संड थी चुकी आहे। तंहिं करे पाण वटां मूंखे को वारिस यानी पुटु अता कर, जेको मुंहिंजो वारिस थिए ऐं आल याकूब जो वारिस थिए। ए मुंहिंजा रब, उनखे पसंदीदा यानी वणंदड़, मक़बूल ऐं हर दिल अज़ीज़ बानो कजाई। चयो वियसि त ए ज़करिया, बेशक असां तोखे हिकु नींगर जी बशारत था ॾियूं, तंहिंजो नालो यहया अलैहिस्सलाम आहे ऐं हिन खां अॻु असां इन नाले वारो को माण्हू पैदा न कयो आहे। ज़करिया चयो त ए मुंहिंजा रब, मूंखे हिन हालत में पुटु कीअं थींदो जॾहिं त मुंहिंजी ज़ाल संड आहे ऐं आऊं जोर कुड़ाड़प खे पहुची चुको आहियां। जिब्राइल अलैहिस्सलाम चयो त ईअं ई थी रहंदो। तुंहिंजे रब चयो आहे त इहो मूं लाइ तमामु आसान आहे ऐं बेशक हिन खां अॻु आऊं तोखे बि पैदा करे चुको आहियां जॾहिं त तूं का शइ ई न हुए। ज़करिया अलैहिस्सलाम चयो त ए मुंहिंजा रब, मूं लाइ का निशानी मुक़रर कर। अल्लाह ताला फरमायो त तो लाइ निशानी इहा आहे त बावजूद तंदुरुस्त हुजण जे तो माण्हुनि सां सांधे यानी 3 ॾींहं ऐं 3 रातूं ॻाल्हाए न सघंदे। पोइ ज़करिया अलैहिस्सलाम महराब यानी हुजरे मां पंहिंजी क़ौम ॾांहुं ॿाहिरि आयो ऐं खेनि इशारे सां हिदायत कयाईं त सुबुह ऐं सांझीअ जो अल्लाह जी पाकाई बयान कंदा करियो। ऐं जॾहिं यहया 10 सालनि जो थियो त खेसि चयोसूं त ए यहया, ही अल्लाह जो किताब सो घोझल ऐं असां खेसि 12 उमिरि में दानाई यानी हिकमत ऐं सही फ़ैसिले करण जी सम्झ अता कई हुई ऐं नंढपिण में ई पाण वटां खेसि नरम दिली ऐं पाकीज़गी अता कईसूं ऐं हू निहायत ई परहेज़गार हो, पंहिंजे माउ पीउ सां नेकी करण वारो हो ऐं अरडो यानी कंहिं सां ॾाढ करण वारो या सरकश ऐं नाफ़रमान न हो। ऐं मथे सलाम आहे जंहिं ॾींहुं हू ॼायो ऐं जंहिं ॾींहुं हू वफ़ात कंदो ऐं जंहिं ॾींहुं वरी जीअरो करे उथारियो वेंदो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, किताब यानी कुरान में मरियम अलैहिस्सलाम जो ज़िक्र या किस्सो बयान कर जॾहिं हूअ पंहिंजे घर वारनि खां ओभर तरफ़ पर भरो खलवत में थी यानी अलहदा या अकेलो थी। पोइ खाइन ओट वरताई यानी हिजाब या पर्दो करे वेठी हुई त असां ॾांहुं पंहिंजो ख़ासि मलाइक यानी जिब्राइल अलैहिस्सलाम मोकिलियो, जेको संदसि साम्हूं हिकु मुकम्मल इंसानी सूरत में थी बीठो। मरियम मालिक चयो त बेशक आऊं तोखां बाझारे यानी अर रहमान जी पनाह थी वठां ऐं साम थी पवां त मूंखां अल्लाह कारण परे थी, जेकॾहिं तूं मुत्तकी यानी परहेज़गार आहीं। उन्हीअ फ़रिश्ते चयो त बेशक आऊं तुंहिंजे रब तरफ़ां हिन लाइ मोकिलियल आहियां त तोखे हिकु पाक नींगर अता करियां या बख़्शियां। मरियम वराणियो त मूंखे नींगर कीअं थींदो जॾहिं त मूंखे कंहिं माण्हूअ हथ ई न लातो आहे ऐं न त वरी का मां बदकार औरत आहियां। फ़रिश्ते चयो त ईअं ई थी रहंदो, तुंहिंजे पालणहार जो फरमान आहे त इहो मूं लाइ ॾाढो आसान आहे ऐं इहो इन करे असांखे करिणो आहे त असां उनखे इंसान ज़ात लाइ हिकु निशानी ऐं पंहिंजी तरफ़ां रहमत करियूं ऐं इहो हिकु तयशुदा अमर यानी अटल फ़ैसिलो या हुकुम आहे ऐं कॾहिं बि बदिलजणो न आहे। पोइ जिब्राइल अलैहिस्सलाम मरियम अलैहिस्सलाम जी कमीस में हिकु फूक ॾिनी त उन सां मरियम अलैहिस्सलाम हमल वारी थी। पोइ हूअ उन हमल सां पराई जॻह यानी बैतुल लहम ॾांहुं हली वई। पोइ वियम जी सूरनि खेसि खजीअ जे थोड़ वटि आंदो ऐं बशरी तकाज़ा ऐं माण्हुनि जे ताननि जे भउ खां बेइख्तियार चयाईं त हाय अफ़सोस, आऊं जेकर हिन खां अॻु ई मरी वञा हा ऐं ही ॾींहुं ॾिसणो न पवे हा ऐं मां असल विसरी वियल हुजा हा ऐं मुंहिंजो को नालो निशान ई बाक़ी न हुजे हा। पोइ उन्हीअ मलाइक खेसि हेठां ई हंधा सॾे चयो त ए मरियम अलैहिस्सलाम, गम न कर, बेशक तुंहिंजे रब तुंहिंजे हेठियां हिकु चश्मो पैदा कयो आहे ऐं खजीअ जे थोड़ खे पाण ॾांहुं लोड त तोते ताज़ियूं या पकियल या रसियल खारकू छाणींदो। पोइ तूं उहे खाई ऐं चश्मे मां पाणी पीउ
ऐं पंहिंजा नेण ठार। बाक़ी रहियो सवाल माण्हुनि जे ॻाल्हियुनि जो त जॾहिं को माण्हू ॾिसी त चइजांइ त बेशक मूं अल्लाह बाज़ार लाइ नज़र तो रोज़ो रखियो आहे, तंहिं करे अॼु मां कंहिं इंसान सां मुंहुं न ॻाल्हाईंदी हुअसि। पोइ उन ॿार खे पंहिंजी क़ौम ॾांहुं खणी आई। हीउ ॾिसी माण्हू चवण लॻा त ए मरियम, तो बेशक हिकु बुरी यानी अणॾिठी अणॿुधी ऐं नामाकूल शइ आंदी आहे। ए हारून जी भेण, न तुंहिंजो पीउ को ख़राब इंसान हो ऐं न वरी का तुंहिंजी माउ बदकार हुई। हीउ तो छा करे छॾियो? पोइ हुन यानी मरियम बिना कंहिं पुछण जे उन नौमौलूद ॿारड़े ॾांहुं इशारो कयो। माण्हुनि चयो त असां हिन सां कीअं ऐं छा ॻाल्हायूं जेको अञा हंज यानी गोद या पींघे में पयल ॿारड़ो आहे। उते नौमौलूद ॿारड़े यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म सां ॻाल्हायो ऐं चयाईं त बेशक आऊं अल्लाह जो बानू आहियां। हुन मूंखे किताब इंजील ॾिनो आहे ऐं मूंखे पैगंबर कयो अथसि ऐं मूंखे बरकत वारो कयो अथसि। पोइ खणी आऊं किथे पुॼा ऐं मूंखे निमाज़ क़ाइम करण ऐं ज़कात ॾियण जी वसियत कई अथाईं जेसीं ताईं आऊं जियरो हुजां। ऐं मूंखे पंहिंजी माउ सां चङाई कंदड़ कयो अथसि ऐं मूंखे ॾाढा करण वारो यानी सरकश ऐं बदबख्त न कयो अथसि। ऐं अल्लाह जी तरफ़ खां मूं ते सलाम यानी सलामती आहे। जंहिं ॾींहुं आऊं पैदा थियसि, जंहिं ॾींहुं आऊं मरंदुसि ऐं जंहिं ॾींहुं वरी जियरो करे उथारियो वेंदुसि। इहो आहे वाक़ियो ईसा पुट मरियम जो ऐं इहा अथव हिकु बरहक़ ॻाल्हि जंहिं में माण्हू शक था कनि। अल्लाह खे उहो नथो सूंहे त हू कंहिंखे पंहिंजो पुट करे वठे। हू पाक आहे उन्हनि ॻाल्हियुनि खां जेके माण्हू उन ॾांहुं मनसूब कनि था। ऐं हू त जॾहिं को कमु करणु चाहींदो आहे त उन लाइ रुॻो चवंदो आहे त थी पव त उहो थी पवंदो आहे। ऐं ईसा त ख़ुदि पाण चवंदो हो त बेशक अल्लाह मुंहिंजो बि रब आहे ऐं अव्हां जो बि रब आहे, तंहिं करे संदसि इबादत करियो ऐं इहो ई सिधो रस्तो आहे। पोइ हज़रत ईसा मुतअल्लिक़ किन टोलनि यानी फ़िरक़नि पाण में इख़्तिलाफ़ कयो ऐं अजाया ठाहियो ऐं जिन अहिड़ा ठल्हा ठाहिया त पोइ अहिड़नि काफ़िरनि लाइ वेल तबाही ऐं बर्बादी आहे। ऐं जॾहिं हू हिकु वॾे ॾींहं जो मुशाहिदो कंदा यानी क़यामत जे ॾींहुं, जंहिं ॾींहुं उहे असां जे अॻियां हाज़िर थींदा, तंहिं ॾींहुं छा त ख़ूब ॿुधी सघंदा ऐं छा त ख़ूब चिटो ॾिसी सघंदा। पर उहे ज़ालिम अॼु पधरी गुमराही में पयल ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे उन्हीअ पशेमानीअ वारे ॾींहं खां ख़बरदार कर जंहिं ॾींहुं हर कम जो हिकु अटल ऐं अणटलंदड़ फ़ैसिलो कयो वेंदो। अॼु उहे ग़फ़लत में आहिनि ऐं उहे आख़िरत ते ईमान नथा आणनि। बेशक असां ज़मीन जा ऐं जेकी मथस आहे तंहिंजा हक़ीक़ी वारिस हूंदासीं ऐं खेनि असां ॾांहुं मोटायो वेंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किताब यानी कुरान में इब्राहिम जो वाक़ियो बयान कर। बेशक उहो निहायत सच्चो पैगंबर हो। उहो वक़्तु यादि कर जॾहिं हुन पंहिंजे पीउ खे चयो त ए मुंहिंजा बाबा साईं, तूं उन्हनि जी इबादत छो कंदो आहीं ऐं पुॼारी छो थी बीठो आहीं जेके न के ॿुधनि था ऐं न के ॾिसनि था ऐं न के तोखां कुझु टारे सघनि था ऐं न कंहिं कमु अची सघनि था। ए मुंहिंजा बाबा साईं, मूं वटि यकीनन अल्लाह जी तरफ़ खां वहीअ जी मारिफत उहो इल्मु आयो आहे जेको तो वटि न आयो आहे। तंहिं करे मुंहिंजी ताबेदारी कर त तोखे सिधो रस्तो ॾेखारियां। ए मुंहिंजा बाबा साईं, शैतान जी बंदगी न कर, छो त शैतान ar-रहमान यानी बाज़ारे अल्लाह जो यकीनन नाफरमान आहे। ए मुंहिंजा बाबा साईं, मूंखे वाक़ई डप आहे त किथे तोखे ar-रहमान यानी बाज़ारे अल्लाह जो अज़ाब न अची पहुचे ऐं तूं शैतान जो संगती थी वञी। प्रिंस जवाब ॾिनो त ए इब्राहिम, छा तूं मुंहिंजे महबूदनि खां फिरी वियो आहीं? जेकॾहिं तूं इन्हीअ हरकत खां बाज़ न आहे त तोखे ज़रूर संसार कंदुसि ऐं महिरबानी करे मूं वटां हमेशह लाइ टरी वञ। हुन यानी इब्राहिम वरंदी ॾिनी त तोते सलाम हुजे ऐं अञा बि पंहिंजे रब खां तो लाइ बख़्शिश जी दुआ घुरंदुसि त उहो तोखे हिदायत करे। बेशक उहो मूं ते ॾाढो महिरबान आहे। आऊं तव्हां खां ऐं उन्हनि खां जिन खे अल्लाह खां सवाइ पुकारींदा आहियो तिन खां ला ताल्लुक़ यानी दूर या परे थियां थो। आऊं त पंहिंजे रब खे सॾींदो रहंदुसि ऐं मूंखे उमेद आहे त मां पंहिंजे रब खे ॿाॾाए कॾहिं बि नामुराद ऐं महरूम न थींदुसि। पोइ जॾहिं हुननि खां यानी ईरान शहर जे माण्हुनि ऐं
पंहिंजे घर वारनि खां ऐं जिन खे हू अल्लाह खां सवाइ पूॼींदड़ हुआ तिन खां जुदा थियो त असां खेसि अकेलो ऐं बेघर न छॾियो बल्कि इसहाक़ ऐं याकूब बख़्शियो ऐं हर हिक खे नबी बि कयोसीं। असां उन्हनि सभिनी खे पंहिंजी ख़ासि रहमत सां नवाज़ियो ऐं उन्हनि जी सच्ची नामूस यानी नेकनामी बुलंद कईसूं। ऐं हिन ई किताब यानी क़ुरान में मूसा जो ज़िक्र बि बयान कर बेशक उहो हिकु ख़ासि चूंडियल शख़्स ऐं रसूल ऐं नबी हो ऐं असां खेसि जबल तूर जे साॼे पासे खां सॾियो हुयो ऐं हमराज़ थियण या ॻाल्हाइण ॿोलाइण लाइ खेसि वेझो या क़रीब कयो हुयो ऐं पंहिंजी बाज सां संदसि भाउ यानी हारून खे नबी मददगार ऐं बाह ॿेले करे खेसि बख़्शियो हुयो। ऐं हिन ई किताब यानी क़ुरान में इस्माइल जो वाक़ियो बि बयान कर बेशक हू वाइदे जो सचो ऐं रसूल ऐं नबी हो ऐं हू त पंहिंजे घर वारनि खे निमाज़ क़ाइम करण ऐं ज़कात ॾियण जो हुकुम कंदो हो ऐं पंहिंजे पालणहार वटि ॾाढो पसंदीदा ऐं मक़बूल बानो हो। ऐं हिन ई किताब यानी क़ुरान में इदरीस जो वाक़ियो बयान कर बेशक उहो सच्चो पैगंबर हो ऐं असां उन खे हिकु मथाई मक़ाम ते फाइज़ ऐं मान या बुलंद मर्तबे वारो कयो हो। इहे आदम जी औलाद मां उहे पैगंबर आहिनि जिन ते अल्लाह पंहिंजो इनाम फरमायो ऐं पिणु उन्हनि जो औलाद जिन खे नूह सां ॿेड़ी में खयोंसीं ऐं पिणु इब्राहिम जी औलाद मां ऐं इसराइल यानी याकूब जी औलाद मां ऐं उन्हनि मां जिन खे हिदायत बख़्शी हुईसूं ऐं पिणु चूंडियो यानी पसंद कयो या सगोरो कयो हुयो ऐं जॾहिं बि उन्हनि खे अर रहमान यानी तमाम मेहरबान अल्लाह जो आयतूं पढ़ी ॿुधायो वेंदियूं हुयूं त सजदे में किरी पवंदा हुआ ऐं रोईंदा हुआ। हिन आयत जा सभिनी खे सजदो करणो आहे पर पोइ उन्हनि खां बाद अहिड़ा ना अहल यानी नदूरा ऐं नालाइक सनन जाय नशीन थिया जिन नमाज खे ज़ाया कयो ऐं पंहिंजी ख्वाहिशुनि जा मुरीद थिया पोइ सिगो ई पंहिंजी गुमराहीअ जो नतीजो ॾिसंदा। पर जेके तौबा ताइब थिया ऐं ईमान आंदा ऐं चङा कम कया त उहे जन्नत में दाख़िल थींदा ऐं मथन को बि ज़ुल्म न कयो वेंदो यानी संदन को बि हक़ न मारियो वेंदो। अहिड़नि सबाजन ऐं सगोरनि लाइ हमेशा क़ाइम रहण वारा पिश्त जा बाग आहिनि जिन जो निहायत बाज़ारे यानी रहमान पंहिंजे बाननि सां गायबाना यानी पर पुठ या संदन अणॾिठे अंजाम कयो आहे ऐं यकीनन संदसि उहो वाइदो ज़रूर पूरो थियणो आहे। अहिड़ा खुशबख्त उते सिवाय सलाम जे ॿी का फज़ूल यानी बेहूदा ऐं वाहियात ॻाल्हि न ॿुधंदा ऐं उते संदन लाइ सुबुह ऐं सांझे रिज़्क़ आहे। इहो आहे उहो बिश्त जंहिंजो वारिस असीं पंहिंजे बाननि मां उन्हीअ खे बणाईंदासूं जेको मुत्तकी ऐं परहेज़गार हूंदो। हुज़ूर जिन जरे जिब्राइल अलैहिस्सलाम खे चयो त हू कॾहिं कॾहिं अचण में देर थो करे त जिब्राइल अलैहिस्सलाम चयो त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मलाइक तुंहिंजे रब जो हुकुम खां सवाइ न लहंदा आहियूं उन ई लाइ आहे जेके असां जे अॻियां आहे या जेके असां जे पोयां आहे या जेके उन जे विच में आहे तंहिंजी समूरी ख़बर उन खे आहे ऐं तुंहिंजो रब को वेसलो या कंहिं शइ खे विसारण वारो न आहे। उहो आसमाननि जो रब आहे ऐं ज़मीन जो बि ऐं जेकी उन्हनि ॿिन्ही जे विच में आहे उन्हीअ जो बि रब आहे। तंहिं करे ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू संदसि इबादत कंदो रह ऐं संदसि इबादत क़ाइम रह यानी साबित कदम ऐं मुहक्कम रह। छा तू का ज़मीनी आसमान में संदसि हम नाम यानी नाले भाई हस्ती ॼाणी थो यानी छा तू का अल्लाह जे हम नाम या हम सिफत हस्ती ॼाणी थो जेका संदसि मिसल जोड़ मट या बराबर हुजे। ऐं इंसान चवे थो त छा जॾहिं आउं मरी वेंदुसि तॾहिं वाकई वरी जीअरो करे कढियो वेंदुसि। छा इंसान खे इहो यादि न आहे? छा इंसान इहो भुलिजी वियो आहे त बेशक असां खेसि अॻु में बि पैदा करे चुका आहियूं जॾहिं हू का शइ ई न हो ऐं तुंहिंजे रब जो कसम त असां उन्हनि यानी हक़ जे मुनकरनि खे ऐं शैताननि खे ज़रूर मेड़े चूंडे गॾु कंदासूं ऐं पोइ खेनि ज़रूर दोज़ख जी चौधारी गोॾनि भर किरियल हाज़िर कंदासूं। पोइ सभु कंहिं टोले मां हर उन्हीअ इंसान खे ज़रूर छिके ॿाहिरि कढंदासीं जंहिं उन्हनि मां बाज़ारे यानी अर रहमान जी वधीक सरकशी नाफ़रमानी कई हूंदी ऐं असांखे उहो बि खूब मालूम आहे त उन्हनि मां केरु सभ खां वधीक उन यानी जहन्नम में दाख़िल थियण जे लाइक़ आहे ऐं अवां मां को बि अहिड़ो न आहे
जेको उन यानी जहन्नम ते न अचे यानी पुल सिरात ता न गुज़रे जंहिं जे हेठियां जहन्नम आहे। तुंहिंजे रब इहो पंहिंजे पाण ते लाज़िम कयो आहे ऐं इहो हिकु हतमी यानी तय थियल फ़ैसिलो आहे जेको पूरो थी रहंदो। पोइ जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार थिया उन्हनि खे असां बचाए वठंदासीं ऐं ज़ालिमनि मुशरिकनि ऐं हक़ जे मुनकरनि खे उनमें असां गोॾनि भर किरियल छॾे ॾींदासूं। ऐं जॾहिं उन्हनि खे असां जूं पधरियूं आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त काफ़िर मोमिननि खे मज़ाक़ तौर चवनि था त भला असां ॿिन्ही टोलनि मां तव्हां ई खणी ॾिसो त हिन दुनिया में केरु बहितर हालत यानी मान ई शान वारो आहे ऐं कंहिंजी महफ़िल यानी मजलिस मोचारी आहे। छा उहे काफ़िर उहो विसारे वेठा आहिनि त खाइनि अॻु असां केतिरा ई जग नास करे चुका आहियूं जेके माल मता ऐं शानो शौकत या ॾेखाव में उन्हनि खां वधीक सुर्स ऐं ठठ ठांगर वारा हुआ। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेको गुमराही में पइजी वेंदो त अर-रहमान यानी बाज़ारो उनखे हिकु मुद्दत ताईं खूब मोहलत ॾींदो आहे तांजो जॾहिं उहो पंहिंजे अखियूं ॾिसंदा जंहिंजो साणस वाइदो कयो वियो हुयो पोइ खणी उहो अज़ाब हुजे या क़यामत जी घड़ी पोइ उन वक़्तु ज़रूर सम्झी वेंदा त कंहिंजो हाल सभ खां ख़राब ऐं कंहिंजो लश्कर सभ खां हीणो आहे ऐं जेके माण्हू हिदायत वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे वधीक हिदायत नसीब कंदो आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब वटि पुठियां बाक़ी रहंदड़ नेकियुनि जो सवाब जे लिहाज़ खां बि ऐं अंजाम जे लिहाज़ खां बि वॾो क़दर आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उनखे न ॾिठो जेको असांजी आयतुनि जो मुनकर हो ऐं चवण लॻो त आख़िरत में बि मूंखे माल मताओ ऐं औलाद ज़रूर मिलंदो। छा उहो गैब ॼाणे थो या रहमान यानी निहायत मेहरबानी बाज़ारे अल्लाह खां अहिड़ो वाइदो वरितो अथसि हरगिज़ ईअं न आहे जेको हू चवे थो बकवास करे थो। असां उनखे ज़रूर लिखी छॾींदासूं ऐं आख़िरत में उन लाइ जीअं पोइ तीअं अज़ाब वधाईंदा वेंदासूं ऐं जेकी हू चवे थो यानी जे माल मता ते हू फ़ख्र करे थो तंहिंजा असां वारिस थींदासूं ऐं हू असां वटि अकेलो ई अकेलो पेश थींदो ऐं इन्हनि माण्हुनि अल्लाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो महबूब करे वरितो आहे त उहे संदन भरजला ऐं मददगार थीन ऐं संदन मान ऐं इज़त जो सबब या संदन वसीला थींदा न कॾहिं बि न अनक़रीब उहे महबूद संदन इबादत जो इनकार कंदा ऐं उल्टो उन्हनि जा मुखालिफ बणिजी बीहंदा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा तो न ॾिठो त बेशक असां काफ़रनि ते शैतान बचे छॾिया आहिनि जेके खेनि बुराई ऐं बुछड़ाईअ लाइ खूब भड़काईंदा रहनि था। पोइ तूं इन्हनि ते अज़ाब अचण जी जल्दी न कर उन्हनि खे मोहलत ज़रूर आहे माफ़ी कॾहिं बि न आहे। बस असां तो उन्हनि लाइ ॾींहं ॻणे रहिया आहियूं उन ॾींहुं असां मुत्तक़ीन यानी परहेज़गारनि खे रहमान जी तरफ़ शाही महिमाननि वांगुरु जमा कंदासीं ऐं ॾोहारियुनि खे उञायल यानी जानवरनि जे धड़ वांगुरु दोज़ख ॾांहुं हकले रवानो कंदासीं। यादि रहे त उन ॾींहुं अल्लाह ताला जे अॻियां कंहिंखे बि शफ़ायत यानी सिफ़ारिश जो इख्तियार न हूंदो सिवाय उन जे जंहिं रहमान का शिफ़ायत जो अहद इक़रार वरितो हूंदो यानी जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजे राज़िबे सां जेतिरी शिफ़ायत जी इजाज़त ॾिनी हूंदी उहो ओतिरो ई शिफ़ायत करे सघंदो। ऐं उहे काफ़िर चवनि था त रहमान कंहिंखे पुटु बणायो आहे पोइ उन ॾींहुं खेनि चइबो त यकीनन तव्हां ॾाढी गरी यानी बुछड़ी ऐं बेहूदी या वाहियात ॻाल्हि खणी आया आहियो यानी पाण सां कहिड़ो न पाप खणी आया आहियो ऐं इन ई गुस्ताखीअ जे करे कुझु बैद न आहे त किथे आसमान न टुटी या डरी पवन ऐं ज़मीन फाटी पवे ऐं जबल ज़रा ज़रा थी किरी पवन। इन ई ॻाल्हि सबबान जो उन्हनि रहमान लाइ पुटु हुअण जी दावा कई आहे हालांकि अर-रहमान यानी निहायत मेहरबान ऐं बाज़ारे अल्लाह जो त उहो शान ई न आहे जो हू कंहिंखे पुटु करे वठे। हक़ीक़त त इहा आहे जेकी बि आसमाननि ऐं ज़मीन में आहे से सभु रहमान जे आॾो बाननि जी हैसियत में अची हाज़िर थींदा। बेशक उन ई हस्तीअ उन्हनि खे घेरे रखियो आहे ऐं उन्हनि जो तादाद ऐं शुमार बि ॻणे रखियो अथसि। उन ई ॾींहुं को बि हासिल थियण खां बची न सघंदो ऐं क़यामत जे ॾींहुं त उन्हनि मां हर हिकु अकेलो तन्हा अची संदसि साम्हूं पेश थींदो ऐं उन सां को बि भरजलो मददगार या सिफ़ारिशी गॾु न हूंदो। बेशक ईमान आंदो ऐं चङा कम कया तिल लाइ अर-रहमान सिखो ई उन्हनि लाइ दुनिया में माण्हुनि जी दिलुनि ऐं आसमान में मलाइकनि जी दिलुनि में
मोहब्बत पैदा कंदो। पोइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां यकीनन हिन कलाम यानी कुरान खे तुंहिंजी ॿोलीअ में आसान करे छॾियो आहे त जीअं तूं परहेज़गारनि खे ख़ुशख़बरी ॾी ऐं झगड़ालू माण्हुनि खे ख़बरदार करी ऐं ॾियारी ऐं उन्हनि खां अॻु असां केतिरी अहिड़ियुनि हठियल सरकश ऐं ज़िद्दी क़ौमुनि खे हलाक करे चुका आहियूं। पोइ भला अॼु उन्हनि मां कंहिंखे बि महसूस करी या उन्हनि जो को निशान या पतो लिखी थो या उन्हनि जी का भड़क ॿुधी थो।